Welcome to Synsoft Studio. This is Sal Jandio. So अॼु असां नेक्स्ट वीडियो था सिखूं जंहिंमें असां नओं कोर्स बि आहे नेक्स्ट वीडियो बि आहे नओं कोर्स मीन्स MS एक्सेल था सिखूं MS एक्सेल जो इंट्रोडक्शन कंदासीं कुझु फार्मूलाज़ वग़ैरह असां सिखंदासीं MS एक्सेल में त MS एक्सेल असांजी डिपेंड कंदी आहे फार्मूलाज़ ते त जेको बि कमु थींदो आहे जीअं मार्कशीट ठाहिणी हुजे अकाउंट्स ठाहिणो हुजे या कुझु ॿियूं अहिड़ियूं शयूं असांखे वॾी लिस्ट में डेटा लिखणी हुजे तो वो असां हेल्प वठंदासीं एक्सेल खां एक्सेल रोज़ एंड कॉलम ते हूंदा आहिनि डिपेंड कंदी आहे ऐं शीट्स हूंदियूं आहिनि उहे सभु MS एक्सेल में हूंदियूं आहिनि लेट्स सी असां ॾिसंदासीं त MS एक्सेल में कहिड़ियूं शयूं आहिनि बेसिक शयूं क्लियर कंदासीं उन खां पोइ अॻिते सिखंदासीं जीअं असां MS एक्सेल आहे एक्सेल जीअं बि ओपन कंदा आहियूं त उन में जेको पहिरियों जेका बि शइ ओपन कंदा आहियूं उनखे बुक 1 चवंदा आहियूं असां उनखे बुक 1 चवंदा आहियूं हिकु बुक में 3 शीट्स हूंदियूं आहिनि बाय डिफ़ॉल्ट हिकु बुक हूंदो आहे जंहिंमें 3 शीट्स हूंदियूं आहिनि जीअं शीट 1 शीट 2 शीट 3 ही शीट यानी कि यहाँ हिते असां वटि कॉलम्स ऐं रो ही असांजा कॉलम्स आहिनि ऐं ही 1 2 3 4 5 जेके बि आहिनि ही असांजा रोज़ आहिनि ऐं ही असांजूं कॉलम्स आहिनि यानी कि रोज़ एंड कॉलम्स ही असांजो हूंदो आहे नेम बॉक्स ऐं ही हूंदो आहे फंक्शन बार या फार्मूला बार चई सघूं था जिते असां फार्मूला वग़ैरह पाण मुराद ते अची वेंदो आहे ठीक है जिते भी असांजो कर्सर हूंदो उहो असांखे हिते हुनजी लोकेशन हिते ॿुधाईंदो नेम बॉक्स में जीअं ॾिसो 2 आहे ऐं A आहे यानी कि जेको रो आहे उहा 2 आहे ऐं कॉलम A आहे यानी कि अगरि हिते हूंदासीं ॾिसोसि जेको कॉलम आहे C आहे ऐं रो जेका आहे उहा 3 आहे असां ॾिसंदासीं कॉलम केतिरा आहिनि रो केतिरा आहिनि त रो ऐं कॉलम ॾिसण जे लाइ असां कंट्रोल जेको कीबोर्ड में ऐं जेके एरोज़ या सिम्बल्स हूंदा आहिनि उन्हनि ते असां अची वेंदासीं जीअं हुनखे ओपन कयूं फॉर एग्जांपल OSK लिखियोसीं त असांजूं कहिड़ियूं ही OSK में आहिनि जीअं असां ओपन कंदासीं त असांजो फॉर एग्जांपल हिते असां सिलेक्ट कयोसीं कंट्रोल पकड़े ही असांजो एरोज़ जीअं हिन ते क्लिक कंदासीं त लास्ट ते असां अची वेंदासीं तव्हां जेके कीबोर्ड मां असां कंट्रोल प्रेस करे असां लेफ्ट हिन ते ईंदासीं ऐं कंट्रोल पकड़े हिनखे मथे कंदासीं त मथे अची वेंदासीं असां त ॾिसण जा कॉलम्स केतिरा आहिनि 10,48,576 उनजा छा आहिनि रोज़ आहिनि जेके MS ऑफिस 7 आहे उन में जेके रोज़ आहिनि 10,48,576 उनजा रोज़ आहिनि उनजूं रोज़ आहिनि ऐं अगरि ॾिसंदासीं असां त हिन जा कॉलम्स केतिरा आहिनि त कंट्रोल जेको असां राइट साइड जंहिंमें एरो ईंदो आहे उन ते क्लिक कंदासीं उन ते अची वेंदासीं हिन ते का बि शइ लिखियलु न हूंदी आहे जस्ट असांजो छा आहे XFD कॉलम जो नालो आहे अगरि असां ॾिसणु चाहियूं त असां वाक़ई इहो आहे पोइ असां छा कंदासीं लिखंदासीं कॉलमन लिखी ब्रैकेट स्टार्ट असां खणंदासीं जस्ट हिन कॉलम ते क्लिक कयो लास्ट ते ई ब्रैकेट बंदि कंदासीं एंटर कंदासीं ॾिसो 16,300 घणा कॉलम थिया 16,384 16,384 कॉलम्स आहिनि छाजा MS एक्सेल जा अगरि असां ॾिसूं जेकॾहिं हिते बि ॾिसूं असां हिन जो फार्मूला अप्लाई करे त लिखंदासीं छा रोज़ ब्रैकेट स्टार्ट असां छा कंदासीं लास्ट वारो खणंदासीं रो ब्रैकेट ओवर इंटर ॾिसो असां सिलेक्ट कई आहे असां सॉरी असां छा कंदासीं रो ब्रैकेट स्टार्ट असां लास्ट वारो खणंदासीं ब्रैकेट ओवर इंटर ॾिसो 10,48,576 उनजा जेके रोज़ आहिनि हुनजूं वापसि ईंदासीं कंट्रोल ऐं एरो मथे वारो असां उते ईंदासीं शीट्स 3 हूंदियूं आहिनि हर शीट में असां एक्स्ट्रा ॾियणु चाहियूं असां शीट्स ॾेई सघूं था फॉर एग्जांपल असां शीट्स हिते नेक्स्ट ॾियणु चाहियूं हिते असां ॾेई सघूं था जेकॾहिं असांजी नीडिड आहे त असां ॾेई सघूं था शॉर्टकट की त शिफ्ट F11 पकड़े F11 हणंदासीं त असांजी शीट्स वधी वेंदी ॾिसो 4 जिते बि असां हिते वधाइण था चाहियूं हिन ते क्लिक कंदासीं हिते अची वेंदी ॾिसोसि हिन ते बि क्लिक कंदासीं ॾिसो हिन एक्स्ट्रा असांजूं शीट्स वधंदियूं आहिनि अगरि असां हिन जो नेम चेंज करणु चाहियूं त असां छा कंदासीं राइट क्लिक करे रीनेम कंदासीं त रीनेम थी वेंदो फॉर एग्जांपल माय वर्क 1 करे छॾियोसीं एंटर कयोसि त शीट चेंज थी वेंदी हिन ते बि साॻिए तरीक़े सां राइट क्लिक करे रीनेम करे वर्क 2 करे छॾियोसि एंटर असांजी शीट्स चेंज थी हिन जो कलर वग़ैरह चेंज करणो हुजे राइट क्लिक करे टेप कलर तव्हां जेको बि ॾियणु चाहियोसि उहो कलर चेंज थी वेंदो ॾिसो अगरि असां हिन जो बि चेंज करणु चाहियूं त असां हुन जो बि चेंज करे सघूं था ॾिसो जेको बि असां कलर रखणु चाहियूं उहो कलर चेंज थींदो असां हिननि खे मूव करणु चाहियूं त मूव करे सघूं था असां नेक्स्ट साइड ते हिन जॻह ते ॾिसोसि उहा जॻह चेंज थी वेंदी ॾिसोसि
या कॉपी करण चाहियूं असां इदा इनखे मूव और कॉपी करण चाहियूं असां करे सघूं था इदा ठीक है मूव कयोसि या कॉपी कयोसि उहो असां डिपेंड करे थो इनखे हिते रखोसि शीट 5 में उते असांजो चेंज थी वेंदियूं उन खां पोइ व्यू कोड असां इस्तेमालु कोन थींदो छो त हिन में असांखे MS सॉरी माइक्रोसॉफ्ट विजुअल बेसिक जो कोड अची ईंदो आहे उन जी सेटिंग कंदा आहियूं अगरि असां हिनखे प्रोटेक्ट करणु चाहियूं त असां प्रोटेक्ट करे सघूं था असां प्रोटेक्ट को बि पासवर्ड ॾियोसि फॉर एग्जाम्पल A था ॾियूंसि ओके हितां जेका बि शइ असां इंसर्शन रोज़ एंड कॉलम्स कुझु बि न करे सघे जस्ट इहो ई करणु चाहे ओके A ॾियोसि ओके ॾिसोसि का बि शइ असां ॾिसो नथा ॾेई सघूं था का बि शइ ॾिसो मीन्स साॻी ख़तमु करणु चाहियूंसि असां छा कंदासीं अनप्रोटेक्ट A ॾींदासीं एंटर कंदासीं ॾिसो साॻी असां इनपुट ॾेई सघूं था हिते ही कुछ तरीक़ो हुयो जंहिंखे असां अप्लाई करे सघूं था हिन जी मदद सां हाइड करणु चाहियूं हुनखे असां हाइड करे सघूं था ॾिसो हाइड 5 खे बि हाइड कयोसि या हाइड करे छॾियोसीं असां 3 खे बि हाइड कयोसि हाइड करे सघूं था शो करणु चाहियूं त असां अनहाइड कयोसि कहिड़ी शीट करणी आहे 6 करणी आहे अनहाइड थी वेंदी उहा 6 शीट असांजी वापसि अची वेंदी मीन्स की असां हिन जी मदद सां असां हिननि खे हाइड एंड शो करे सघूं था मीन्स अगरि फॉर एग्जाम्पल असांखे प्लस माइनस करणा हुजनि फंक्शन्स वग़ैरह त उहो असां अॻिते नेक्स्ट वीडियो में ॾिसंदासीं होप के तव्हांखे अच्छा हिकु ॿी शइ जेके असां MS वर्ड में त असां हिनखे साइज़ था कयूं 10 हुनजी साइज़ आहे अगरि असां हिनखे ज़ूम कंदासीं त हिनखे 400 अगरि असां यादि कयूं त MS वर्ड में 500 हुयो पर हिते असांखे 400 साइज़ आहे हिनजी ठीकु आहे मैक्सिमम साइज़ 100 ही हुनजी साइज़ पेज लेआउट में रखूंसि या असां हुनखे प्रिंट लेआउट असांखे रखणु चाहियूं रखी सघूं था हिन जॻह ते ठीकु आहे हीअ असांजो पेज ब्रेक आहे ब्रेक प्रीव्यू आहे हीअ असांजो साॻे तरीक़े सां पेज लेआउट आहे हीअ असांजो नॉर्मल साइज़ में रखी सघूं ही लाइनियूं असांजियूं आहिनि छा जूं इन में जॾहिं बि असां अप्लाई कंदा आहियूं प्रिंट लाइ त हीअ असांजी पेज जी साइज़ अची वेंदी आहे हुनजी यानी कि एतिरी पेज जी साइज़ आहे होप तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे कुझु शयूं असां नेक्स्ट सिखंदासीं एक्सेल में ऐं अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू फॉर वॉचिंग